नाज़रीन, बुलेटिन जो सिलसिलो जारी है। तव्हां खे ही ख़बर ॾींदा हलां त सिंध हुकूमत पारां सुभाणे खां अवाम लाइ कोरोना वैक्सीनेशन जो अमल शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तर्जुमान सिंध हुकूमत मुताबिक़ शहरियुनि खे कोरोना खां बचाइण लाइ सुभाणे खां हर माण्हू लाइ वैक्सीनेशन जो अमल शुरू कयो पियो वञे। एक्सपो सेंटर वैक्सीनेशन लाइ 24 कलाक खुलियल रहंदो। अख़्तियारियुनि जो चवणु आहे त कम करण जो इजाज़तनामो रखंदड़ शहरी बि कोरोना वैक्सीन लाइ अहल हूंदा। होॾांहुं सूबाई हुकूमत पारां आफ़ीसूं 50% हाज़िरी सां खुलियल रखण वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। अमलदारनि मुताबिक़ अवाम रुॻो ज़रूरी कम सां अॻे ऑफिसनि में अची सघंदो। शहरियुनि जी सिहत सभिनी खां अहम आहे। सिंध हुकूमत जे अख़्तियारियुनि वाज़े चयो आहे त अवाम गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरे, SOPs ते सख़्ती सां अमल करे पाण ऐं पंहिंजे ख़ानदान खे कोरोना जहिड़े वबा खां बचाया वञे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त सिंध हुकूमत पारां सुभाणे खां अवाम लाइ कोरोना वैक्सीनेशन जो अमल शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तर्जुमान सिंध हुकूमत मुताबिक़ शहरियुनि खे कोरोना खां बचाइण लाइ सुभाणे खां हर माण्हू लाइ वैक्सीनेशन जो अमल शुरू कयो पियो वञे। एक्सपो सेंटर वैक्सीनेशन लाइ 24 कलाक खुलियल रहंदो।